दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो। दादू शहर जे गुलशन मुनीर कॉलोनी लक्सियाल मोरी जे रहवासिन मर्दन औरतुन अब्दुल हादी सोलंकी, शाहिदा सोलंकी, सानिया सोलंकी, अब्दुल गनी सोलंकी हथन में पाक कलाम खणी दादू प्रेस क्लब पहुंची एहतजाजी मुज़ाहिरो कियो। मुज़ाहिरीन मीडिया अॻियां आयो त हिकु हफ़्तो अॻु असांजे घर में फोरू दाख़िल थिया हुआ, जिन में शाहनवाज सोलंकी, आबिद सोलंकी असां सुञाता ऐं उन्हनि सां कुझु नामालूम माण्हू भी हुआ, जिन असांजे वालिद मोहम्मद आज़म सोलंकी ऐं घर भातियुनि मथां हथियारनि जे ज़ोर ते सख़्त तशद्दुद करे असांजे घर मां 5 लाख रुपया कैश ऐं लीलबंद जो हिकु जोड़ो फुर कयो। मज़म्मत करण ते फोरू पंहिंजी मोटरसाइकिल, चप्पल ऐं रुमाल छॾे फरार थी विया। अहिड़ी एनसी असां दादू शहर जे ए सेक्शन थाणे ते दाख़िल कराई, पर पुलिस पारां कख बनी बीणो न कयो वियो। जॾहिं असां मुख्य जवाबदार आबिद सोलंकी खे गिरफ़्तार करायो त पुलिस बासर माण्हुनि जे चवण ते ऐं गरी रिश्वत एवज़ उन खे छॾे ॾिनो आहे। हिननि चयो त दादू ए सेक्शन थाणे जे SHO पारां चयो थो वञे त जहिड़े जी FIR दाख़िल कंदासीं फुरजी न। पुलिस बासर माण्हुनि जी वंगार वही रही आहे। असां ग़रीब पोरियत आहियूं, बासर माण्हू धमकियूं ॾेई रहिया आहिनि, उन्हनि मां असांजी जाननि खे ख़तरो आहे। मुज़ाहिरीन SSP दादू खां मुतालबो कयो त असांजो केस दाख़िल कयो वञे, जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई कई वञे।